अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। टंडो इलायार मां पीर बिलाल जिलानी जी ख़बर शामिल कंदासीं। टिडो इलायार वार्ड नंबर 19 में सादा जमायत इत्तेहाद पारां सिंध सकाफ़ती ॾियारो सादगी सां मल्हायो वियो। सिंध में बोर्ड जी सूरत हाल खे नज़र रखंदे सिंध सकाफ़ती ॾियारो बोर्ड मुतासिरीन भाइरनि जे नाले कयो वियो ऐं बचियल रक़म बोर्ड मुतासिरीन जे बहाली लाइ वक़्फ़ कई वई। सादात जमायत जे इत्तेहादी अॻवान डॉक्टर पीर ताज शाह जिलानी, हाजी सैयद अब्दुल रहमान शाह, पीर अकबर जिलानी, पीर बरकत जिलानी, पीर जावेद शाह जिलानी, सैयद मोहम्मद रहीम शाह सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां ख़ुसूसी शिरकत कई। सिंध सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते तक़रीब खां ख़िताब कंदे डॉक्टर पीर ताज शाह जिलानी चयो त असांखे ख़ुशी आहे त असां सिंधी आहियूं ऐं असीं सिंध में पैदा थिया आहियूं। सिंध धरती असांजी माउ आहे ऐं माउ सां प्यार करणु असांजो ईमान आहे। सादात जमायत इत्तेहाद जी टीम खे मुबारकबाद पेश करियूं था जंहिं सिंध जी सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते मच कचहरी मुनक़िद कई। असांजी सिंध जी तहज़ीब सकाफ़त असांजी सुञाणप आहे। सिंधी टोपी माशरत महिमान नवाज़ी दुनिया में असांजी सुञाणप आहे। मच कचहरी में माण्हुनि खे गॾु करण जी ताक़त आहे ऐं असांखे इन खे बहाल करिणो आहे। तक़रीब खां ख़िताब कंदे एडवोकेट पीर शहज़ाद जिलानी चयो त सिंध जी तारीख़ हज़ारे साल पुराणी आहे जंहिंमें सिंधी टोपी अजरक मोहब्बत महिमान नवाज़ी हज़ारनि सालनि खां हली रही आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त खे अपनाइणो पवंदो। उनखे अपनाइण सां ई सिंध में रहंदड़ माण्हू मुतहद थी सघनि था। सिंध तरक़ी जी राह ते गामज़न थी सघे थी। सिंध हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़नि बुज़ुर्गनि जी धरती आहे। उन करे सिंध खे सूफ़ियनि बुज़ुर्गनि जी धरती बि सॾियो वञे थो। प्रोग्राम में मच कचहरी ऐं सिंधी जी सकाफ़त खे फ़रोग़ ॾियण लाइ सिंधी अजरक टोपीअ ते बि शाइरी कई वई। नौजवान सिंधी गीतनि ते रक़्स पिणु करियो। सिंध जी हर सकाफ़त असांजी सिंधियुनि जी सकाफ़त आहे। सिंध में रहंदड़ माण्हू हिक ॿिए सां प्यार ऐं मोहब्बत सां रहंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। तोसां इश्क मुंहिंजी इबादत आ, तोसां इश्क मुंहिंजी इबादत आ, ओ मुंहिंजी सिंध तॾहिं ओॾी हूं तुंहिंजी सकाफ़त आ। जिए सिंध जी आवाम। आऊं सादात जमात इत्तेहाद जे प्लेटफॉर्म खां ऐं टीम सादात जमात इत्तेहाद जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं अॼु सिंध जी सूरत हाल बोर्ड खे मद्देनज़र रखे मुख़्तसिर ऐं मुकम्मल हिकिड़ो पैगाम सिंध वारनि खे ॾिनो, सिंध वासियुनि खे ॾिनो ऐं ख़ासि कर जेके बोर्ड मुतासिर हुआ उन्हनि खे अॼोके ॾींहं में असां यादि रखियो ऐं सादगी सां सिंध कल्चर डे ऐं मच कचहरी जो इंतज़ाम कयो। सिंध धरती असांजी जीजल मां असांजी जान आहे। असांखे फ़ख़ुरु आहे त असीं सिंध धरती ते जनमु वरितो। अजरक टोपी महिमान नवाज़ी मोहब्बत ॾियणु सिंध में रहंदड़ जी सुञाणप आहे। ऐं सादात जमात खे जस थो ॾियां जे मच कचहरी ऐं सिंध जी सकाफ़त सादगी सां मल्हाइण जो एहतमाम कयो। सभु सिंध वासियुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जिए सिंध जी आवाम। सादात जमात इत्तेहाद जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध में रहंदड़ माण्हुनि खे इहो खपे त सिंध सकाफ़त ॾियारो मल्हाए। सिंध सकाफ़त ॾियारो हिकिड़ी यूनिटी आहे, इत्तेहाद आहे सिंध में रहण वारे माण्हुनि लाइ। पीर ताज जिलानी। दुनिया में ना भी सिंध आ, सिंध दुनिया में नालो आ, अचो ता मल्हायूं ॾियारो। जिए सिंध जिए आवाम। धरती मीडिया न्यूज़ नेटवर्क।